अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। हाणे मंसूर खान छा जेका तोतल जा दोस्त आहिनि उन्हनि ते हमिलो करे अली खान खे छॾाईंदो या पैसनि जे एवज़, छो त उनखे शक पइजी वियो आहे इहे असां सां सचा न आहिनि। ऐं ख़ुदा मुराद खे बि शक पइजी वियो आहे इहे जेको आहे वापसि न आहिनि आया हाशिम वारा, त इहे पाण में सभु ॿधियल आहिनि। आख़िर अॻिते छा थियण वारो आहे? हाशिम खान केॾी पटी पढ़ाई जेको आहे तोतल खे त वञी मंसूर खान जे हवाले कनि अली खान खे कहिड़ी गेम खेॾण वारो आहे। हू सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक ऐं सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे। दोस्तो, हाशिम खान इहा इजाज़त ॾेई छॾी त वञी उन जे हवाले कयो, ऐं जीअं ई अली खान जे उनजे हवाले कयो, अली खान खे पहिरियों भड़कायो। अली खान खे चयो असां मंसूर खान जा माण्हू अॼु तोखे पुॼाइण था वञूं उन वटि, उन जे चवण ते असां तोखे क़ैद कयोसीं। अहिड़े हिसाब सां इहो अली खान जे कननि में ॻाल्हियूं विझी करे मोकिल पुॼाईंदा मंसूर खान वटि। उतां निकिरी वेंदा तोतल वारा, ऐं मंसूर खान खां जॾहिं अली खान या मुराद पुछंदो इहे केरु हुया, तोखे कीअं अली खान हथु आयो, त मंसूर खान नालो न ज़ाहिर कंदो। इन ॻाल्हि में मुराद जे अॻियां अली खान जे अॻियां मंसूर खान फासी वेंदो। उहे ईअं सोचींदा त हीउ जेको आहे सॼा कम इन जा, तॾहिं कुझु नथो ॿुधाए। तॾहिं मंसूर खान कूड़ो थी पवंदो। मंसूर खान खे कूड़ो करण जी ज़रूरु कोशिशि कई वेंदी, राज़नि वारनि खे बि मौक़ो मिली वेंदो। अहिड़े तरह सां मंसूर खान फासी वेंदो।